नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त असीं तव्हांखे सीता रोड में ख़बर ॾींदा हलूं त सीता रोड लॻ ॻोठ गुलनि जा भाणजे रवासिन राजो देरो पुलिस ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई है। ॻोठ गुलनि जा भाणजे रवासिन हाकिम अली, शमन अली, अली बख्श, आशिक अली ऐं ॿियनि राजो देरो पुलिस ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हयां त राजो देरो पुलिस असांजे मुखालिफ़ धुर खां पैसा वठी असांजे मथां कूड़ा केस दाख़िल करे रही है, जॾहिं त बिना कंहिं जवाज़ जे असांजे नौजवान वसीम पुट हाकिम अली, जंहिंजी उमिरि 17 साल आहे, गुज़िरियल हिकु हफ़्ते खां खंबी गुम करे छॾियो। उन सां गॾु असां जूं ॿकरियूं ऐं क़ीमती सामान पाण सां गॾु खणी वई है, जंहिंखे हिन वक़्त ताईं ज़ाहिर न पियो कयो वञे। हिननि वधीक चयो त राजू देरो पुलिस जी हिन नाजाइज़नि ख़िलाफ़ असां 4th एडिशनल जज वटि 22A जी दरख़्वास्त SHO राजू देरो समेत 8 पुलिस एहलकारनि मथां पिणु दाख़िल कराई आहे। हिननि नए SSP इरफान समो खां इंसाफ़ जी उम्मीद रखंदे अपील कई है त वाक़े जी शिफ़ाफ़ जांच करे खंबी नौजवान बाज़ियाब करायो वञे ऐं असां मथां दाख़िल करायल कूड़ो केस खारिज कया वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।